अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तो तव्हां सब ठीक हूंदो। असीं हिन वक़्तु शहर खां तमामु ॿाहिरि निकिरी आया आहियूं, सफ़ा साईं शेरमन शाह जे बि क़रीब ज़मीनुनि ते। छो जो हिन वक़्तु कणिक जो फ़सुलु बि हले थो पियो ऐं मुल्क सॼो सावक ई सावक लॻी पई आहे माशाअल्लाह। ऐं हाणे असां साईं ते वञूं पिया पंधु दोस्त सां। सो तव्हांखे बि ॾेखारियूं हुतां जी सीनरियूं माशाअल्लाह तमामु बहितरीनु आहिनि। कणिक जो फ़सुलु बि ॾिसो था तयारु लॻो पियो आहे, महीने ॾेढ खां पोइ तयारु थींदो। ऐं ॿेर तमामु बहितरीनु ॿेर आहिनि, मिठा ॿेर। आस्ते आस्ते वञूं था पिया खरियूं त हे ॿेरियूं मकाई ॿेर, सिंधी ॿेर, इहे जेके ॿेर थींदा आहिनि मुख़्तलिफ़ उहे आहिनि। हीअ साम्हूं दोस्त आहे दिलदार सुमरो साहब, उहो ॿेर पटींदो पाण खाईंदो थो वञे, सलाह ई नथो करे। अरे दिलू सलाह त कर, ॿार पवई। महिरबानी दिलदार हुई जो हिकिड़ो ॿेर ॾिनो अथई खाइण खां। ॿियो संगत सभु ठीकु आहियो? जेको नलको लॻल हो तमामु बहितरीनु मिठो पाणी हुयो हुनजो, पर उहो चए थो पटे आहिनि। किथे लॻल हो? किथे लॻा? हे अरे पटे आहिनि छा? पर हे नलको लॻल हो पर जंजीर छॾे आहिनि, नलको चोरी करे खणी आया आहिनि। नलको लॻल हो, हीअ ॿेरियूं आहिनि, तव्हां ॾिसो था। हे फ़सुलु आहे कणिक जो। बसि ईअं विच कयूं। हाणे असां इहो साईं शेरमन शाह ते था वञूं। बाक़ी त सावक ई सावक आहे माशाअल्लाह, ॾिसो था पिया सावक ई कणिक आहे। हीअ आहे साग, हीअ साग आहे जेको आहे साग जो फ़सुलु आहे। साग त खाइबो आहे, सिंधी ॿाहिरनि खे सभिनि खे ख़बर आहे साग जी। बाक़ी ॿी लैंग्वेज वारनि खे बि हूंदी ज़रूरु। हे सॼो साग ई साग आहे न। हीअ लूसण जी ॿेर आहे, मकाई ॿेरनि सां भरियल आहे। यार मुंहिंजो बसि रुॻो ॿेरनि जे पोयां आहे। हे मकाई ॿेर आहिनि, तव्हां ॾिसो मकाई ॿेर तमामु मिठा ऐं बहितरीनु ॿेर आहिनि। हलो असांखे पटे ॾे को वॾा, हेॾे वॾा बीठा आहिनि, नंढा हलो पटी वहीं ते पहुची आऊं साईं शेरमन शाह ते। अचो त उहो बि तव्हांखे ॾेखारियूं। हीअ रस्तो आहे, जो फेर रस्तो आहे। शेरमन शाह दोस्तों, इहो साम्हूं पोयों साईं जो रोज़ो मुबारक आहे। हे क़बरूं आहिनि हुते ऐं माण्हुनि जी कतार ॾिसो था तव्हां। हाँ दोस्तों, ये सरियां है ना ये। हाँ दोस्तों, तव्हां साईं जो बि ज़ियारत कई ऐं मुख़्तलिफ़ व्यूज़ तव्हांखे ॾेखारियासीं। तो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं इंशाअल्लाह शहर खां ॿाहिरि निकिरूं कोन था मसरूफ़ियतुनि जे करे। बसि जुमे ॾींहुं फारग अचूं था, काॾे ॿाहिरि वियासीं इंशाअल्लाह तव्हांखे तमामु बहितरीनु व्लॉग ठाहे तव्हांखे ॾेखारींदासीं। तव्हां कयो लाइक कयो त जीअं तव्हां ताईं के नवां वीडियो पहुची सघनि। महिरबानी तव्हांजी।